ख़बर ई नथी पवे छोरो अलाए कंहिं खे वते थो टांडा ॾींदो। अॻियो भूत जो सूर लथो न आहे वरी ॾियारींदो सटको अलाए छा। उहा मां हली मां अंदरां तेल त खणी ॾे भूत खे मालिश करे छॾियां। हेॾां या होॾां ॼाण पुलिस आई। खैर घुरो मुआ खैर घुरो या वाई त न कढो मातव। जॾहिं बि पुलिस कई थी त अचे पहुचंदी आहे हिते। पर बाबा हिते पुलिस ईंदी छो? ॿाहिरि 3 खून थिया आहिनि पूरा 3 खून? मुआ वाई त सड़ाई कढ। तोखे कीअं ख़बर पई त 3 खून थिया आहिनि? ओ मुंहिंजी सिकी लधी सभा जहिड़ी शाहरू छल बंदूक लॻंदई। इहा ॻाल्हि नंढे वॾे जे वात में आ। सभु इहा ॻाल्हि था कनि त रेस नवाब खान ऐं सजावल खान वारनि जे विच में झेड़ो थी पियो आहे। 2-3 माण्हू मरी विया आहिनि ऐं 2-3 ज़ख़्मी थी पिया आहिनि। ओ बंदूक लॻई तोखे? इन झेड़े जे विच में असांजो छोकिरो त न हो मूंसा? इहो ई त पिट को पिटियां थो। ॿुधण में आयो आहे त सजावल जो वॾो सोट लाला बि सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। बचण जी उम्मीद बि घटि अथसि। जेकर न इहो पूरो थो थिए त पोइ सजावल खान पुलिस जी पूरी ट्रक भराए अॼु असांजे घर जे मथां कड़कंदो। हो त बाबा कम त ख़राब थी वियो। ओ अम्मा तूं दिलि न लाहे, कुझु कोन थींदो। असां उन खे अर्ज़ु था कयूं पाण ई सणायूं कंदो। पर जे न असली ॻाल्हि चढ़ी वई त वठी हिन पोड़े खे अॻ में कराईंदासीं। चवंदासीं पुलिस खे त गेलियूं वञूसि। ओ हिते रखीसि रन हिते रखीसि। ही सालू त आगे निधण को ॿार हथ अची वियो आहे। जेको अचे करज़ाई तॾहिं बि सालू मुंहं में, जेको अचे फेडाई तॾहिं बि सालू अॻियां। ऐं जे अचे थी पुलिस तॾहिं बि हे कुर्बानीअ जो ॿकर अॻियां वेठो आहे। कुटरा रन कुटरा यतीम निधण को ॿार हथ अची वियो अथई। पई कुटरा मूंखे हिते तव्हां सां पुॼी कोन थो सघां। बाक़ी क़यामत में हिसाब ज़रूर वठंदोसांव। ए वाह, जेके बि पादर खाईंदो आहे सो पंहिंजे अफ़ालनि जे करे। ॾोह वरी शहरूअ जो कहिड़ो ॾोह कयो मां? जे चोरियूं ऐं फुरूं मां कयां त मुंहिंजा फाल बुछड़ा करे छोरो ऐं कुटजे वरी सालू। वाड़ी वारनि शाहरू तुंहिंजी अदालत सलाम अथई। अदालत मुंहिंजी कहिड़ी आहे? असुल वॾनि खां ॿुधंदा आया आहियूं त सुकनि कढ सावा बि सड़ी वेंदा आहिनि। सुॼणियो तो आहे त लोड़ींदे बि तूं न। मुंहिंजो ॾोह आहे छा? अञा त तो शहरूअ जूं शरारतूं ॾिठियूं ई कोन्हनि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।